ॾीपलो में IBA वेटिंग उम्मीदवार पारां PST ऐं GST जे हलंदड़ प्रोसेस खे फ्रीज़ करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में ख़िताब कंदे नौजवाननि चयो त सिंध हुकूमत हलंदड़ प्रोसेस ते पाबंदी हणी सिंध जे नौजवाननि सां ज़ुल्म कयो आहे। 2021 में पास थियल उम्मीदवार गुज़िरियल 2 सालनि खां इंतज़ार में आहियूं त असां वेटिंग उम्मीदवारनि सां इंसाफ़ थींदो, पर गुज़िरियल हुकूमत ऐं अॻोणे सेक्रेटरी अकबर लगारी हलंदड़ प्रोसेस खे फ्रीज़ करे सिंध जे नौजवाननि सां ज़ुल्म कयो आहे। एहतजाज में शिरकत कंदड़ करीम ॾिनो कलर, शहबाज़ बजीर, मोहन वल्लासाई, दौलत वल्लासाई, फ़हीम लंघू, अज़हर कलर, कैलाश कुमार ऐं ॿियनि एहतजाज कंदे निगरान वज़ीर आला रिटायर्ड चीफ जस्टिस नजफ़ बाक़िर, तालीम जे निगरान वज़ीर मैडम रहना ऐं सेक्रेटरी तालीम मैडम शीरीन मुस्तफ़ा खां मुतालबो कयो आहे त PST ऐं GST तां हलंदड़ पाबंदी हटाई वञे ऐं नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची